नाज़रारनि जो जेको मसइलो आहे त पहिरीं ॻाल्हि जेके फारम सीए जा आहिनि उहे असां खां दस्तावेज़ नथा वठनि जीअं असांजे मथां को हुकुम आहे त इहे असां न वठंदासीं। जॾहिं गड़ियासी न वठनि था, जाते काथे वठनि था, माण्हू घर भर ख़र्च था कराइनि ऐं अॻ में जेको ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा माण्हू सां सुठे इख़लाक़ सां जॾहिं नई खुली इहे ऑफिस ऐं हाणे जेको आहे वरी बदतमीज़ीअ सां माण्हू सां ॻाल्हाइनि। नालो अथसि इहो राहुल साहिबु अब्दुल कादिर। ॿिया जेके आहिनि कुझु सुरीला आहिनि, पर हे जेको आहे वरी माण्हू सां ग़लति ॻाल्हाइणु, उछले ॾियणु काग़ज़ वरी नाजाइज़ जो करे। असां नजब ख़ान खे गुज़ारिश था कयूं त तव्हां हिननि खे खोले ॾियनि त ॾिनी आहे इहा नादरा बि खोलराई आहे त उनखे जेको आहे घटि में घटि तव्हां उन्हनि खे इख़लाक़ त सेखारियो त घटि में घटि उहे इख़लाक़ सां माण्हू पेश अचनि ऐं माण्हुनि खे कार्ड बि नथा ॾियनि। जेको असली टोकन खणी थो अचे त चवनि था त मालिक पाण अचे। बाबा जॾहिं असां हिते माण्हू ॻोठ जा खणी अची हिते कार्ड था ठारायूं त उहे असां उनजा कार्ड खणी बि वेंदासीं। जॾहिं असां पंहिंजो कार्ड नंबर ॾियूं था त तव्हां असांखे कार्ड ॾियो न। फारम जी फीस 50 रुपया, बे फारम जी हे हिते 500 रुपया था वठनि ऐं पहिरियों कार्ड जेको ठाराइणो आहे माण्हूअ खे उनजी का बि फीस कोन्हे। हे 750 रुपया था वठनि त पोइ छो था वठनि? पहिरियों कार्ड तव्हां फ्री फीस आहे हिन त तव्हां न वठो न बाबू। बे फारम में फीस 50 रुपया सरकारी, तव्हां 500 छो था वठो? कंहिंखे आहिनि कंहिंखे न आहिनि।